बाकरान में इलेक्शन 2018 में थियल धांधलियुनि ख़िलाफ़ GDA जे सॾ ते उन नेतात पारां प्रेस क्लब बाकरान अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो सख़्त नारेबाज़ी। बाकरान में अहमद नवाज़ बुरोई जी रिपोर्ट। इलेक्शन 2018 में थियल मुबीना धांधलियुनि ख़िलाफ़ GDA जे सॾ ते उन नेतात पारां उनड़ हाउस अलीआबाद खां बाकरान प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब बाकरान अॻियां धरणो हयो वियो, जंहिंजी अॻुवाणी वॾेरो ज़ुल्फ़ान ख़ान जतोई, रईस दौलत ख़ान चांडियो, मीर शकील करीम मेंगल, किफ़ायत हुसैन कलोड़ो, इतबार अली कलोड़ो, ओशाक अली हिस्बानी, वॾेरो पीर बख्श खान खारानी, मोहम्मद इसाक बुरोई, अता हुसैन आरिजो, अब्दुल वाहिद बुरोई, हजूर बख्श बुरोई, मंताज कलोड़ो, मुनीर तुनियो, फ़कीर इमदाद अबड़ो ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिन मौक़े ते अॻुवाणी ख़िताब कंदे 2018 जे इलेक्शन में बदतरीन धांधलियूं करे पंहिंजे मनपसंद करप्ट टोले खे हथ सां खटाए वियो, जंहिंखे पूरे सिंध रद्द करे थी। हिननि चयो त PS 13 ते GDA उम्मीदवार आदिल अल्ताफ़ उनड़ PP जो उम्मीदवार हिज़बुल्लाह बुगे खे शिकस्त ॾिनी हुई, पर धांधलियूं करे पाण खे कामयाब कराए वियो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था। बाक़ी ऐं डोकरी तालुके जो अवाम अहिड़े अवाम दुश्मन फ़ैसिले ऐं चोर दरवाज़े मां कामयाब थियण खे रद्द करे थो। हिन इलेक्शन कमिशनर ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त PS 13 ते थियल धांधलियुनि जी जांच कराए पूरे सिंध में ॿीहर इलेक्शन कराई वञे, जॾहिं त उनड़ इतां जे कारकुननि धांधलियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। असां अॼु पूरो उमुन एहतजाज जेको कयो आहे GDA तरफ़ां इलेक्शन न आहे बल्कि सिलेक्शन कई वई आहे, RO सिलेक्शन ख़ासि ख़ुसूसन PS 13 जी, जेको राति जो RO पंहिंजो सुभाणे ताईं पंहिंजो रिज़ल्ट पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ 5 बजे ताईं रिज़ल्ट ॾिनी आहे। त असां GDA तरफ़ां पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। जीअं त असांजो आदिल ख़ान 904 ते खटी वियो आहे, हीअ इलेक्शन न पर सिलेक्शन थी वई आहे। उनखे राति जो देरि सां, छो त राति जो 12 बजे असांखे रिज़ल्ट ॾियणी, RO असांखे ॿिए ॾींहं ते 5 बजे रिज़ल्ट ॾिनी आहे। असां इहे क़बूल न कंदासीं। असांखे 13 जी ॿीहर ॻणप खपे। असां सां ड्रॉ थियो आहे 6 तारीख़ ते शाम जो 5 बजे बि दॿा खणी आया आहिनि बॉर्डर खां परियों वाणी ते। 26 तारीख़ शाम जो 5 बजे दॿा खणी आया आहिनि। ईअं इलेक्शन थींदी आहे।